अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों, असां हिन वक्त मौजूद आहियूं खीरा प्रोडक्शन ऑडियो वीडियो स्टूडियो ते जिथे असां ओचिते चढ़ी आयासीं त माशाअल्लाह बुलबुल सिंध जो तमामु वॾो शाइर ज़ुल्फ़कार बुरड़ो साहिब हिते मौजूदु हुयो ऐं उन सां गॾु असांजे मीरपुर बुड़े जो तमामु बहितरीनु फ़नकार सिंगर मास्टर अब्दुल अली साहिब बि मौजूदु हुयो ऐं इहा वॾी ख़ुशी जी ॻाल्हि थी जॾहिं असां हिते पहुतासीं त असांजो ॿियो हिकिड़ो सैयद ज़वार अली शाह जेको मिठड़े आवाज़ जो मालिक उहो बि मौजूदु हुयो ऐं शाइर अनीस सरकी साहिब बि ऐं हीअ माशाअल्लाह तव्हां ॼातल सुञातल शख़्सियत आहे। मां तारीफ़ न करायां बि तव्हां सम्झी विया हूंदो, पर पोइ बि चवां थो मां सिंगर मासूम मोहब अली शेख साहिब, त तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। सर अस्सलाम वालेकुम साईं। ख़ुशि आहियो, ख़ैर ख़ैरियत मज़े। सर घणे अरसे खां पोइ तव्हां सां मुलाक़ात थी आहे, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं हिन वक़्तु तव्हां स्टूडियो ते मौजूदु बि आहियो। इहो शाइरी वारो किताब बि नज़र अचे थो साम्हूं, हीउ कहिड़ो कलाम लिखो पिया, कंहिंजे लाइ लिखो पिया? मास्टर अब्दुल अली बुरड़ो साहिब जेको खीरा ऑडियो रिकॉर्डिंग करे रहियो आहे, सो असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। तव्हांजी तमामु सुठी रिकॉर्डिंग आहे ऐं अलाए किथां किथां जा सिंगर अचनि था ऐं उनखे पंहिंजाइप मिले थी, रिज़ल्ट मिले थी। उन हवाले सां तव्हांजा कुर्ब कचहरियूं मोहबतूं जी हिते असां अचूं था, तव्हांजो प्यार आहे, सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी बि अब्दुल अली जी सिलेक्शन हले थी। जी जी तमामु बहितरीनु एल्बम आहे साईं जन जो ऐं तमामु नाले वारा शाइर बि मौजूदु आहिनि ऐं उनजी बि तख़लीक़ आहे। इंशाअल्लाह ताला ॿुधंदड़नि खे तमामु बहितरीनु मज़ो ईंदो। वॾी महिरबानी। सर हिकिड़ो ॿियो सुवालु, तव्हां सिंध जा तक़रीबन वॾा नाले वारा फ़नकारनि जंहिं तव्हांजी शाइरी ॻाई आहे, पर तव्हां घणो कहिड़े सिंगर में मुतमिन थिया हो? मां त इहो तव्हां खां माना हिकिड़ो सुवालु कयां थो, सिंगर त सभु तव्हांखे प्यारा हूंदा, पर घणो मुतमिन तव्हां कहिड़े फ़नकार में थींदा हो? सर अर्ज़ु इहा आहे न, त असांजे लाइ सभु सिंगर बराबरि आहिनि। हा, जेके बि असांजा सिंध में रहनि था या पंजाब में जेके बि ॻाइण वारा आहिनि, उन्हनि जे लाइ यानी कि असां कंहिंखे बि घटि वधि न चवंदा आहियूं त हीअ मथे आहे, हीअ पोइते आहे, हीअ अॻिते आहे, न, सभु बराबरि आहिनि असांजे लाइ। बिल्कुलु जेके बि असांजी तकलीफ़ ॻाइनि था, असां उनजा शुक्रगुज़ार आहियूं। वॾी महिरबानी जी। मास्टर अब्दुल अली बुरड़ो साहिब, तव्हां इहो ॿुधायो त तव्हां भाउ ज़ुल्फ़कार बुड़े जी शाइरी मां केतिरो मुतमिन आहियो? साईं माशाअल्लाह तमामु घणो मुतमिन आहियां ऐं मां ॿियनि शाइरनि खे बि सिलेक्शन ॾिनी, पर जॾहिं उस्ताद ज़ुल्फ़कार बुड़े खे ॾिनी आहे त माशाअल्लाह अल्लाह जी महिरबानी सां असां सुठो नालो कमायो आहे। तव्हांजी दुआउनि सां माशाअल्लाह वरी बि सिलेक्शन उस्ताद ज़ुल्फ़कार बुड़ो ऐं ग़ुलाम क़ादिर बुड़ो जी हली रही आहे। इंशाअल्लाह 15 तारीख़ ते मुंहिंजो लाड़काणे तमन्ना प्रोडक्शन आर्ट काउंसिल में शो थींदो। जी जी उन्हनि जी सिलेक्शन हले पई साईं। वॾी महिरबानी। ऐं हलूं था सिंगर मासूम मोहब अली शेख साहिब ॾे। मोहब अली साहिब, तव्हां इहो ॿुधायो त तव्हां कॾहिं भाउ ज़ुल्फ़कार बुड़े जी शाइरी ॻाई? बिल्कुलु 2-3 गीत ॻाया आहिनि। अच्छा। हा, उहे सुठा गीत हुया, पर शो आऊं कंदो न आहियां। जी जी मुंहिंजो ऑडियो ज़िंदाबाद, ऑडियो में कंदा आहियूं, पंहिंजो ऑडियो ज़िंदाबाद। सर अॼुकल्ह शो जो दौरु आहे, माण्हू वीडियो ॾिसनि था, परफॉर्मेंस करे तव्हांखे हुते माना जेका मोट मिले थी फ़नकारनि खे, उहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, पर तव्हां इहो ॿुधायो त तव्हां अॼु ताईं वीडियो शो छो नथा कयो? असुल बाबा मसइलो इहो आहे त मूंखे टाइमिंग न आहे। अच्छा। ऑडियो रिकॉर्डिस्ट आहे, मूंखे एतिरो ई बांधकाई न आहे जो फ़ोन ते कंहिंसां ॻाल्हायां या व्हाट्सएप ते कंहिंसां राब्तो कयां, एतिरो टाइम कोन हूंदो आहे। बसि आऊं फ़नकारनि में ख़ुशि हूंदो आहे, कॾहिं कॾहिं सॉन्ग मिलंदा आहिनि त आऊं ॻाईंदो आहियां। वॾी महिरबानी। सर ज़ुल्फ़कार बुड़ा साहिब, हिकिड़ी तकलीफ़ बि ॾींदासीं असांजे हिन ॾिसंदड़नि जे लाइ, असांजे हिन ओके टीवी ठुल जे लाइ ऐं पंहिंजे परस्तारनि जे लाइ को मैसेज असांजो इहो आहे त ग़रीब माण्हू जी ख़िदमत कयो ऐं इंसानियत पंहिंजे रूह में ठारियो। उहो बि हिकिड़ो ग़रीब आहे, असां त अहिड़ा मंज़र ॾिठा आहिनि, किथे बि कंहिंजो एक्सीडेंट थिए थो, उहो उन जी जेका फलाई मदद करनि था, पर उन जे बावजूदि उहो वीडियो भरनि था उन जो। अच्छा। ईअं न थियणो खपे सर। बिल्कुलु ग़रीब असांजे हिन यूट्यूब चैनल ओके टीवी ठुल जे लाइ कुझु लफ़्ज़ साईं तमामु बहितरीनु इहे तव्हांजूं काविशूं मोहबतूं आहिनि, जो तव्हांजो थोरे अरसे में ओके टीवी तमामु मक़बूलियत माणी आहे। इहे तव्हांजी महिनतुनि खे असां सलाम पेश कयूं। वॾी महिरबानी।